الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. صدق الله مولانا العظيم. माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मेहमान रमज़ान जी सहर जी नशरियात में राजा मेमून जी तरफ़ां अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं माशाल्लाह ही ख़ूबसूरत महफ़िलूं KTN जी तरफ़ां हर साल सजाईंदा आहियूं। इफ़्तार हुजे या सहर हुजे, पर महफ़िल जेका हीअ हूंदी आहे बरकतुनि वारी रहमतुनि वारी, उहा हमेशह उन में मूंखे मौक़ो मिलंदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त हर साल मूंखे ईअं ई इहो मौक़ो ॾींदो रहे मुंहिंजा मालिक साईं, त जीअं मां जेको आहे सो हिन महफ़िल मां हिन ख़ूबसूरत जेका पाक जेको प्रोग्राम आहे इन मां कुझु न कुझु हासिलु कयां। कहिड़ा हाल आहिनि नज़रा? ठीकु आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां राजा, तव्हां ॿुधायो रोज़ा कींदा वञनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह सभु उमेदु कयूं था सभु ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु महिमान रमज़ान जी ख़ूबसूरत सहरी में तव्हां सभिनी खे जेको आहे वेलकम कयूं था ऐं दुआ में यादि रखिजो। उमेदु कयूं था त ठीकु हूंदव। बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि। महरीन भी असां सां गॾु आहे। महरीन जी आप कैसी हैं? आपको खुश आमदीद कहते हैं। बहुत शुक्रिया, मैं ठीक हूँ बिल्कुल। आप लोग कैसे हैं? आपका किचन के क्या हाल है? आज किचन के बड़े अच्छे हाल हैं। आज तो वैसे भी अच्छे ही हाल होते हैं। आपके हाथों से जो भी चीज़ बनती है वो बहुत अच्छी होती है और मैं तो कहूँगा कि आप जैसा उस्ताद हर किसी को मिले और हमारी जो बच्चियाँ हैं वो बहुत सारा कुछ आपसे सीखती हैं। रैपिडली जो रेसिपी आप बनाती हैं वो बहुत अच्छा लगता है। बहुत शुक्रिया जी। त प्रोग्राम खे अॻिते वधायूं ऐं उन सां गॾु गॾु जीअं माशाल्लाह मुफ्ती ग़ुलाम मोहम्मद नईमी साहब जी तिलावत सां आगाज़ थियो असांजी इन महफ़िल जो, ऐं उन सां गॾु गॾु असां सां गॾु आहे सहरिश इमरान। सहरिश आप कैसी हैं? आपको खुश आमदीद कहते हैं। बहुत बहुत मुबारक हो। रमज़ान का ये बाबरकत महीना और सहरी की नशरियात में आप आई हैं, तो हम्द बारी ताला से हम प्रोग्राम का आगाज़ करेंगे। जी। तेरी हमद है तेरी सना, तेरी हमद है तेरी सना, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। धड़कन धड़कन विरद तेरा, धड़कन धड़कन विरद तेरा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। जो तौहीद का नगमा है हर दम गूंजता रहता है, जो तौहीद का नगमा है हर दम गूंजता रहता है। कोई शरीक नहीं तेरा, कोई शरीक नहीं तेरा,
आलम आलम सुबह मसा तेरे आगे सर है झुका, सबसे अफजल है कलमा, सबसे अफजल है कलमा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। और जात तेरी है बेब, तुझ पे ईमान है बिलगैब, जात तेरी है बेब, तुझ पे ईमान है बिलगैब, बेशक तू है सबसे बड़ा, बेशक तू है सबसे बड़ा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। धड़कन धड़कन विरद तेरा, धड़कन धड़कन विरद तेरा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। माशाल्लाह सुभान माशाल्लाह अल्लाह, माशाल्लाह। और मां नाज़रीन ॿुधाईंदो वञा तव्हांखे त इहा हक़ीक़त आहे, इहो त हिकिड़ो अलॻि सवाबु आहे जॾहिं असां ही ॿुधंदा आहियूं ऐं असां जॾहिं वरी गुनगुनाईंदा आहियूं पाण, त ॾाढो ज़बरदस्त ज़िक्र जेको आहे अलाह साईं जो, ला इलाहा इल्लल्लाह ख़ासि करे, ऐं हर घर में ज़िक्र हूंदो आहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे बि ख़ासि करे कोशिशि कंदा आहियूं, नंढड़ा नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे इहे ज़िक्र ज़रूरु ॾींदा कयो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदा रहनि, अलाह अलाह कंदा रहनि। असां नंढा हूंदा हुआसीं हज़रा त बाबा वारा या असां मस्जिद में वेंदा निमाज़ में, त असांजो जेको साईं पेश इमाम हूंदो उहो ज़िक्र ज़रूरु कराईंदो, ला इलाहा इल्लल्लाह। मुफ़्ती साहब माशाल्लाह, ग़ुलाम मोहम्मद नईमी साहब असां सां गॾु मौजूदु आहे, पर मां चवंदुमि त हम्द बारी ताला थियो आहे त मदीने वारे साईं जी ज़ियारत कजे त वाह वाह, त को नात रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करें अभी, उसके बाद हम मुफ्ती साहब से सवालात करते हैं जी। ज़रूर, सुभान अल्लाह। अल्लाह पाक हम सबको अगला माह रमज़ान मदीने में देखना नसीब फरमाए। आमीन सुम आमीन। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमको अपनी तलब से सिवा चाहिए, 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 आप जैसे हैं वैसी अता चाहिए, आप जैसे हैं वैसी अता चाहिए, हमको अपनी तलब से सिवा चाहिए। और क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, उनको मालूम है हमको क्या चाहिए, उनको मालूम है हमको क्या चाहिए। और भर के झोली मेरी मेरे सरकार ने, भर के झोली मेरी मेरे सरकार ने, मुस्कुरा कर कहा और क्या चाहिए, मुस्कुरा कर
कहा और क्या चाहिए, और एक कदम भी न हम चल सकेंगे हुजूर, एक कदम भी न हम चल सकेंगे हुजूर, हर कदम पर करम आपका चाहिए, हर कदम पर करम आपका चाहिए, हमको अपनी तलब से सिवा चाहिए, और दर्द जामी मिले नात खालिद लिखूं, दर्द जामी मिले नात खालिद लिखूं, और हुस्ने नजर आपका चाहिए, और हुस्ने नजर आपका चाहिए, हमको अपनी तलब से सिवा चाहिए, आप जैसे हैं वैसी अता चाहिए। सुभान अल्लाह। वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। तमामु ख़ूबसूरत जेको आहे कलाम असांखे सैरिश ॿुधायो, ऐं मुफ़्ती साहब बि गॾु आहिनि, त मुफ़्ती साहब खां हिननि ॾिसो नात में बि दुआ हूंदी आहे, नात में बि असां उहो सभु चवणु चाहींदा आहियूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां पेश करणु चाहींदा आहियूं, अल्लाह साईं जे अॻियां पेश करणु चाहींदा आहियूं। हिकिड़ो जीअं फेस टू फेस कंहिंसां ॻाल्हाइबो आहे, नात ज़रिए असां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त इहो नात ॿुधी सुवालु आयो आहे ज़हन में। हूअं त इबादत त असां ते फ़र्ज़ु आहे, मुस्लमान आहियूं, रोज़ा बि फ़र्ज़ु आहिनि, नमाज़ बि फ़र्ज़ु आहे, पर जीअं असां ज़िक्र कयोसीं ला इलाहा इल्लल्लाह जो, उनजी त वॾी फ़ज़ीलत आहे, पर को ख़ासि ज़िक्र आहे जेको असां माह रमज़ान में कंदासीं त असांखे वधि खां वधि सवाबु मिलंदो? जी तमामु ज़िक्र अल्लाह तबारक व तआला जो सुभान अल्लाह नूर न अला नूर आहे, पर रमज़ान शरीफ़ जे अंदरि बिलख़ुसूस जेके फ़राइज़ आहिनि उन्हनि खां बाद में क़ुरान करीम जी तिलावत करणु इहा अफ़ज़ल आहे, माशाअल्लाह, छो त क़ुरान करीम जो ताल्लुक़ रमज़ान सां लाज़िम ऐं मलज़ूम आहे, ऐं क़ुरान करीम जी निस्बत रमज़ान सां इहा आहे जो क़ुरान करीम खे अल्लाह ताला रमज़ान जे 27 राति नाज़िल फ़रमायो, ऐं अल्लाह ताला ख़ुदि फ़रमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, रमज़ान जो जॾहिं अल्लाह पाक तारीफ़ करायो त ऐं मुंहिंजा ग़ुलामो मुंहिंजा बानो ही उहो महीनो आहे जंहिं महीने में क़ुरान करीम खे नाज़िल कयो वियो, त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त क़ुरान करीम जे हिकु हर्फ़ जी तिलावत जे बदिले में 10 नेकियूं मिलंदियूं, ऐं महबूबन फ़रमायो अलिफ लाम मीम, ईअं न सम्झो त हीअ हिकु आयत आहे, फ़रमायूं हर हर्फ़ जूं 10 नेकियूं अलॻि, लाम जूं अलॻि, मीम जूं अलॻि। ऐं अंदाज़ो कयो जेकॾहिं तव्हां कोशिशि माण्हू करणु खपे त कम से कम सहरीअ खां बाद में फजर जी नमाज़ पढ़ी करे माण्हू कोशिशि करे ॾींहं में 1.5 पारो 1.25 पारो पढ़े, ऐं जेकॾहिं ज़्यादा कमकारनि पोइ बि मोमिन खे घुरिजे त कम से कम हिन रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो ख़तमु पाक ज़रूरु तिलावत करे, छो त इंसानु आहे ऐं बक़ाया टाइम ते माण्हूअ खे एतिरो टाइम नथो मिले, त रमज़ान शरीफ़ में कोशिशि करे त वधि खां वधि, अगरि न त बि रमज़ान शरीफ़ जे अंदरि हिकिड़ो ख़त्मु ज़रूरु करे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त रमज़ान शरीफ़ जे महीने में जिब्रील अमीन मूं वटि ईंदो हो, मां तिलावत कंदो हुउसि ऐं जिब्रील क़ुरान ॿुधंदो हुयो। माशाल्लाह ज़बरदस्त, तमामु सुठियूं ॻाल्हियूं हिन महफ़िल में, ऐं इन सां गॾु गॾु मां ज़रूरु इहो चवंदुसि त कोशिशि कंदा कयो त ॿियनि खे जज न कंदा कयो, ऐं जेकॾहिं के ॿिए जी ग़लती तव्हांखे नज़र बि अचे थी त उनखे ग़लती वांगुरु पेश न कंदा कयो, त भाउ तो हीअ ग़लती कई आहे हाणे हिनखे तूं सही कर, न उनखे पंहिंजे तरीक़े सां, जीअं अॻे शर्मसार बि न थिए। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जॾहिं तव्हां कंहिंजे घर बि वञो था त कंहिंसां मिलणो बि आहे त तव्हां पहिरियां वञी दर खे वञी खटखटायो न, ॿाहिरां खटखटायो 2 दफ़ा 3 दफ़ा खटखटायो, जवाबु नथो अचे त वापसि हलिया वञो। थी सघे थो उहो माण्हू तव्हां सां मिलणु न चाहींदो हुजे ऐं तव्हां वरी अंदरि वञो त हू शर्मसार थिए त मां आवाज़ु बि ॾिनो ऐं न आयो, सो कोशिशि कंदा कयो त ॿिए कंहिंखे जेकॾहिं का ग़लती केरु करे बि थो तव्हांजे साम्हूं या कुझु बि, त उनखे उन तरीक़े सां सम्झायो जो हू ग़लतीअ खे बि तस्लीम न करे, भले सही करे, ऐं जेको आहे सो अॻियां उहा ग़लती बि न करे। सो
इहा हिकिड़ी तमामु वॾी असां ॾिसंदा आहियूं न आस पास में, जीअं हज़रा चवंदा आहियूं त बाबा तूं ॾे वाला तूं हीअ छो कयो, तूं निमाज़ न पढ़ी, तूं हीअं न कयो, तूं हीअं कंदो आहे, तूं त कोशिशि कंदा कयो ॿिए खे जेको आहे सो जज न कंदा कयो, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी इबादत अलाह ॼाणे, तव्हांजी दिलि ॼाणे ऐं तव्हां पंहिंजे हिसाब सां अलाह साईं जी इबादत कंदा कयो, अच्छा सिर्फ़ु सिर्फ़ु अलाह राजा, खे घुरंदा ॾाढी कयो। सुठी जी ॻाल्हि तव्हां कई। इन तां हिकिड़ो सुवालु आहे जेको आउं चाहींदसि त थोरो खुली मतिलबु साम्हूं अचे। उहा मुफ्ती साहब वेठा आहिनि। ब्रेक ते ब्रेक जो वेंदासीं, टाइम हाँ था। ब्रेक ते वेंदासीं, ब्रेक पर ते ब्रेक खां पहिरियां महरीन खां पुछंदासीं त आज आप क्या बना रही हैं? अच्छा, आज हमारा ऑल टाइम फेवरेट ही होता है सबका, लच्छेदार आलू के पराठे। लच्छेदार आलू के पराठे मैं तो बड़े शौक से खाता हूँ माशाल्लाह जी। अच्छा है कि आप आ गई इस रमज़ान में ना, पिछले साल जो सहरी की थी उसमें नहीं था किचन हमारे पास, लेकिन आप आ गई इस दफ़ा, तो अल्लाह करेगा हर साल आप होंगी हमारे साथ। तो ब्रेक था वठूं नंढो, ब्रेक खां वरी वापसि आ जाऊं, पेन ऐं पनो हथ में रखो, अल्लाह तबारक व तआला अव्हां जूं ऐं असां जूं इबादतूं क़बूल फरमाए। आमीन। महिमान रमज़ान जी हिन ख़ूबसूरत सहरी में तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था। ऐं हिन वक़्तु असांखे ॿी जेका तमामु प्यारे आवाज़ जी मालिक आहे, जेके तमामु प्यारा असांखे नाते रसूल ॿुधाईंदी, असांखे गौर फातिमा जॉइन कया, उनखे अस्सलाम वालेकुम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। माइक माइक माइक, कैसी हैं आप? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ठीक ठाक। आपको वेलकम करते हैं मेहमान रमज़ान की खूबसूरत ट्रांसमिशन में। ऐं हाणे हलूं था पंहिंजी किचन जी तरफ़। जी अची वियासीं महरीन जी किचन में। सो महरीन जी आपको एक बार फिर अस्सलाम वालेकुम, कैसी हैं? और मैंने कहा आज ये इतनी अच्छी डिश बन रही है तो हम भी सीख लें थोड़ा बहुत। तो जी जी बिल्कुल। और ये इतना मेरे ख्याल से आसान होना चाहिए कि मेरे जैसा बंदा तो बना के खा ले। आसान है मेरे ख्याल से, रोटी तो डालनी आनी चाहिए एटलीस्ट। जी सिखा दे आज। अच्छा, ये हमारा हमने इसका पराठा आटा पराठे के लिए हमने आटा गूंदा है। इसमें हमें जो चाहिए चीज़ें वो मैदा है। मैदा हमने लिया है इसका 1 कप, और आटा इसमें जाएगा आधा कप। अच्छा, हमारी यहाँ पे हम ज़्यादा बनाएंगे तो हमने इस रेसिपी को डबल कर दिया है, ठीक है। इसमें फिर आप आधा चाय का चमचा इसमें नमक, 1 बॉयल उबला हुआ आलू, उसमें हम डालेंगे 1/4 चाय का चमचा नमक, आधा चाय का चमचा लाल मिर्च और आधा चाय का चमचा चाट मसाला। ये चीज़ें हम मसाले में ऐड करेंगे। बॉईल करके इसको आप मैश कर दें, मैश करके इसमें मसाले ऐड कर दें। और इसमें मसाले डले हुए हैं? मसाले हमने इसमें डाल दिए हैं, क्योंकि हमारे पास इतना टाइम नहीं होता तो हमने अपनी चीज़ें रेडी करके रखी हैं। तो अभी हम इसको बनाते हैं, फिर आपको बनाने का तरीका बताएंगे। मुझे ये थोड़ा बताएंगे। बस मैं वही बताती हूँ। मैंने बचपन में एक बार ट्राई की थी रोटी बनाना ना घर पे, क्योंकि अम्मा बनाती थी। मैंने कहा चलो हम भी बनाना सीखते, तो कभी चाइना का नक्शा बन जाए, कभी किसी मुल्क का नक्शा बन जाए, तो रोटी मुझसे आज तक नहीं बनी। तो ये पराठा गोल होगा या कैसा होगा? ये जो है पराठा तो गोल ही होगा, लेकिन हम इसको थोड़ा सा लच्छे वाला पराठा बनाएंगे, क्योंकि हमारे यहाँ जो जब पराठे की बात की जाती है तो पराठा जब लच्छे सुनते हैं तो मुंह में पानी आ जाता है सबके। अच्छा। क्योंकि ये एक यूनिक सा स्टाइल होता है, तो उसके लिए हमें जो है ना, मैं आपको बताती हूँ इसका तरीका। इसमें हमने पेड़ा बनाया अपना, और थोड़ा सा मैदा डाल के हम इसको ओवल शक्ल में लेंगे, थोड़ा लंबाई में जाएगा ये, ठीक है, गोल नहीं, सही बेलेंगे। अच्छा, अॼु मतिलबु जेको आहे राजा पराठो, आलू पराठो जेको आहे इहो इन करे सिखी रहंदो। लच्छो कीअं थो ठहे उहो मां ॾिसण थो चाहियां, ऐं नाज़रीन खे बि ख़बर हुजणु खपे लच्छे वारो पराठो कीअं ठहंदो आहे। पाण त ईअं ई पराठा खाईंदा आहियूं सिधा सवा। जी सही ॻाल्हि आहे। चलिए देखें, चलें ये हल्का सा हम इसको यहाँ से चौड़ा करेंगे, लेकिन लंबाई में हम इसको ज़्यादा करेंगे। चलें, गुड हो गया ज़बरदस्त। अब
हम 2 पराठे बनाएंगे ऐसे जिसमें बीच में आलू डालेंगे या एक ही होगा ये? बस आप देखते हैं, मैं देखूं? देखें और आपके सारे सवालों का जवाब आपको मिल जाएगा। सरप्राइज है आपके सिर्फ लिए, आप जबरदस्त। देखते 2 रहिए। मिनट दीजिए। हाँ साईं, तव्हां कॾहिं ट्राई कयो आहे घर में कॾहिं खाधा पचाइण मान असांखे पचाइण? कॾहिं पचाइण जो ट्राई न कयो, अॼु सिखूं पिया। अञा सिखो पिया? जी। ॾुखियो कमु आहे कुकिंग जो कमु, इहो जिन जो डिपार्टमेंट आहे उहो ई संभालनि त बहितर आहे। असां सिखंदासीं हर भेरो हथ वथ साड़े वेंदासीं पंहिंजा, त इन करे चवां पियो न त पर इहो बि चवंदा आहिनि त जेको जेकॾहिं को मर्द राजा कुकिंग कंदो आहे त चवंदा आहिनि औरत खां वधीक एक्सीडेंटली कॾहिं कॾहिं मां घर में कुकड़ मुर्गीअ जी भाॼी ठाहे वठंदो आहियां, ॾाढी सुठी ठहंदी आहे, पर हर दफ़े त कोन ठहंदी न हर सुठी। दफ़े कोन। जेको फन त ज़रूरी आहे, फन त ज़रूरी आहे। जेको अम्मा जे हथ में जेका उहा त असांजे हथ में न ईंदी न। अच्छा देखिए, जी अब ये हमने इसको इस शक्ल में ले लिया है, ठीक है। अब हम इसमें क्या करेंगे, हम इसमें अपना घी लगाएंगे, सही, इसको इस तरह से पेंट की तरह जैसे हम पेंट करते हैं जी। घर में दीवारों को ब्रश करते हैं, ऐसे ही आप इसको आपके पास जो भी हो, हाँ। आप हाथ से भी लगा सकते हैं या चमचे से भी लगा सकते हैं, इससे थोड़ा इजी होता है, हाथ जबरदस्त। खराब नहीं होते पूरा जल्दी। पराठा जी, पूरे को हमने घी लगा दिया, घी है। अब हम हमारे पास जो हमारे ये हैं आलू का मसाला, मसाला है, ये हमने डाल हम दिया। इसको फैला देंगे इस तरह। सही, हम आग वाग जलाएंगे अभी नहीं, बाद में? बस हम पहले अपना ये पूरा कर कर लें, वरना ज़्यादा गर्म हो जाएगा तो जल जाएंगे पराठे। चलें, ये हम नाज़रीन को सिखाएं कि हम पराठा इसको बंद कैसे करते हैं, ये मुझे बस सीखना है, मुझे भी सीखना है और बहुत सारी जो हमारी बहनें हैं उनको भी सीखना है। हज़रत तव्हां अच्छा उहे बि इंतज़ारु कंदियूं हाँ। हुन ते पराठो। वैसे तव्हां आलू पराठा ठाहींदा आहियो घर में? मां कॾहिं ट्राई न कयो, हूअं त ठहंदो आहे घर में त न हू कुकिंग तव्हां कंदा आहियो वैसे? मां त कुकिंग कंदी आहियां माशाल्लाह। छा सुठो ठाहे वेंदा आहियो? जेको चवंदो ॿिया तारीफ़ कंदा आहिनि? सभु कंदा आहिनि। अच्छा वेरी गुड, ज़बरदस्त, ॾाढी अच्छा ये इससे स्टाइल का पराठा है कि मतलब जो एक्सपर्ट भी नहीं है ना, हाँ वो भी बना देगा, वो भी बना सकते वाह हैं, वाह। क्योंकि आलू का पराठा मोस्टली लोगों से नहीं बनता। मैं अपनी भी बात करूं तो मुझसे भी नहीं बनता, लेकिन ये जो इसका तरीका है ना, ये बहुत अच्छा सिंपल तरीका है, इससे इसमें कोई भी आप बना सकते हैं और ये ख़राब भी नहीं होगा और उसकी लुक बहुत अच्छी आती है। वैसे जो बैचलर लोग रहते हैं बॉयज़ जो हैं उनके लिए तो बड़ा आसान है, क्योंकि आलू पराठा बंदा एक वक्त में अगर खा भी ले तो ज़बरदस्त। आलू एक वैसे ही एनर्जेटिक फूड है, जी तो आप जब खाएंगे तो आपको, आपने ही खुद Energy बताया था कि सारा दिन अच्छा गुजरता है, हिकिड़ो ई बंदे को पराठो काफ़ी हूंदो आहे। भूख नहीं देखिए लगती। आलू अगर आप बॉइल्ड फॉर्म में खाते हैं तो अच्छी चीज़ है, और अगर आप उसको फ्राई खाते हैं तो वो फैटनिंग की तरफ चला जाता है। वैसे ये आज कितने पराठे आप बनाएंगी? जी जितने मेरे ख्याल 4-5 तो बन ही 4, हाँ जाएंगे। ठीक है, क्योंकि उधर से मुझे आगे अभी डायरेक्शन मिली है कि ये मेरा पराठा है। मैंने कहा ठीक है, मैंने कहा दूसरे पूछूं बनाएंगे। जी आप क्या अच्छा क्या चाहिए मुझे ना आपको? छुरी कैसे है बाबा? किचन में वञणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे ऐं छुरी खे ख़ासि करे ॻोल्हणु ॾाढो ऐं एन टाइम ते छुरी गायब थी वेंदी चले। आहे। आप गौहर फातिमा से सुने? गोहर फातिमा खां असां ख़ूबसूरत नात ॿुधंदासीं। जी गोहर फातिमा। या रबी या नबी सल्लू अलैहि वालैहि तू को जा मन को जा, तू को जा मन को जा। और तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ, तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ, तू समंदर में भटकी हुई प्यास हूँ, तू समंदर में भटकी हुई प्यास हूँ। मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र। सिदरातुल मुंतहा तू को जा मन को जा,
तू कुजा मन कुजा मेरे मौला तू कुजा मन कुजा तू कुजा मन कुजा। सुभान अल्लाह, बहुत प्यारी आवाज़। और माता ने बताया तू कुजा मन कुजा, कुजा फ़ारसी लफ्ज़ है, त तू किथे मां किथे, त बिल्कुलु तमामु ज़बरदस्त शायरी, ज़बरदस्त, तमामु मुंहिंजी फेवरेट इहा कलाम, फेवरेट मुंहिंजी इहा तक़रीबन हाँ सभिनी सभिनी जो जी ई आहे। फेवरेट आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। हाणे उन ई मरहले ते पराठो पियो आहे जिथां पराठो असांखे सिखणो आहे। पठाणो जेको पराठो आहे, सिखणी पठाणो पियो चवां मां, पराठो जेको आहे उहो छले वारो कीअं ठहंदो? जी आप अब कंटिन्यू करें जी। अच्छा, अब हमने इसको आलूओं को इस पे लगा दिया है। हल्का सा आप थोड़ा सा पानी चमचे से लेके इसको पानी से फैला, मतलब बिठा देंगे ताकि ये निकले नहीं। निकले नहीं। चले, वैसे भी ये हैं, लेकिन हम थोड़ा सा इसको ऐसे करते हैं तो ये पर पानी बैठ ज़रूरी जाते है हैं। या तेल वगैरह, नहीं, ये घी वगैरह? बहुत बहुत कम, बहुत ज़्यादा नहीं, बिल्कुल हल्का सा पानी चमचे को ऐसे इसमें डिप करके आपने इसमें फिर इसको ऊपर से वो कर देना है सिर्फ बिठाने के लिए। जी। फिर हरी और मिर्च डाल ये हरी प्याज है हमारे पास 50 ग्राम हरी प्याज है, मिर्च है, हरी प्याज है। हरी सावा प्याज, बसर। अच्छा, हरी ठीक। प्याज हो तो हरी प्याज यूज़ कर लें सावा इसी तरह। बसर। और 50 ग्राम। और अगर हरा धनिया हो तो आप बारीक कटा हुआ हरा धनिया ले लें, ठीक है। चले माशाल्लाह। अच्छा, ये आलू के मसाले में बाज़ दफ़ा लोग कश्मीरी लाल मिर्च भी यूज़ करते हैं, तो वो कलर के लिए अच्छी होती है कि कलर उससे बहुत अच्छा आ जाता है, थोड़ा रेडिश सा। अच्छा, अब हम क्या करेंगे कि ये हम अपनी 2 उंगलियों के नाप से सेंटर से इसको बीच से लेंगे और फिर हम इसको लंबा लंबा इसको काटेंगे, ठीक है। इतना गैप छोड़ के यहाँ से इसमें इसको काट देंगे। अच्छा, ये पूरा राउंड में आ जाएगा। हम बीच छोड़ रहे हैं बस। जी, हम बीच छोड़ रहे हैं, वो मैं अभी आपको बताती हूँ। अब हम ऊपर से भी इसको, बस ये गैप है और हम इसको सेम इसको इस तरह से काट देंगे। लच्छेदार आलू जो पराठो। यही बना लच्छे जो मकसद ये है जो कटे पे ना उन जो ही हाँ, लच्छो में ख्याल ठानो होता है। बिल्कुल। अच्छा, मैं वाह और वाह। उनकी रोल करना तो खबर अच्छा, ये थोड़ा डिफरेंट स्टाइल का है, इसीलिए थोड़ा मुझे भी अच्छा लगा कि ये रेसिपी बड़ी अच्छी है। वरना जो लच्छे वाला होता है मोस्टली हम घी लगा के पेड़ा बना के दोबारा उसको हाँ। लंबा करके फिर हाँ। पेड़ा हाँ। बना के फिर खींचते हैं, तो वो लच्छा उसमें चला जाता है। ये सही। तो इसमें हम क्या करेंगे, अब हमने ये काट लिया, अब हम इसको इस तरह से रोल करेंगे वाह। साइडों से, अच्छा। हल्के हल्के हम इसको यहाँ से रोल करते जाएंगे। अरे हाथ की सफाई भी होनी चाहिए। हमारे जैसा बंदा तो इसका हशर कर देगा, नशर कर देगा। पराठा कहाँ और आलू कहाँ? हाँ। हाँ राजा, हाँ यही होगा। यही होंगे ना। वाह। इसकी हम रोटी बनाएंगे, पेड़ा बनाएंगे। जी। अच्छा, अच्छा, उनके मतलब ईयर फोल्ड करे आए ये देखने में आपको लग रहा होगा कि नहीं, मैं नहीं कर सकती हूँ या मैं नहीं कर सकता हूँ, बट बिलीव मी इट्स रियली इजी। और बहुत मुझे खुद मज़ा आया बनाने में और मैंने खाया भी। अच्छा। हाँ। अच्छा, अब हमने इसको देखें, ये बिल्कुल हमारे पास पेड़े की इसमें लंबाई में आ गया है। अब हम इसको पेड़े की शक्ल देंगे, इसको हम रोल कर देंगे। अच्छा, जबरदस्त। हाँ अभी से सही वो हो गया, अपना अभी shape दिखा लच्छा रहा बन गया इसका। सही। अब देखें, ये आ गया हमारा। इसी तरह आपने बाकी भी बना लेने। तो हमें इसको अभी क्या अभी हमने- बेलेंगे। अच्छा, अब हम इसको हाँ। क्या करेंगे कि ये तो मुझे बर्गर टाइप लग रहा है कि बर्गर बना दिया है ये इसका। एक्चुअली आलू का पराठा जो होता है वो थोड़ा मोटा होता है क्योंकि वो स्टफिंग होती है अंदर। अच्छा, जो आम पराठे होते हैं वो इतने इसकी साइज यही होगी या नहीं। हम इसको थोड़ा सा चाहें तो इसको आप हाथ से, बहुत हल्के हाथ से इसको आप फैला लें। जबरदस्त। और चाहें तो आप, मैं आपको करके दिखाती हूँ, बिल्कुल हल्का सा इसको, क्योंकि हम इसको थोड़ा मोटा बनाएंगे। सही। बहुत जबरदस्त। ज़्यादा इसको नहीं बेलेंगे। आज की रेसिपी बिल्कुल, आज की रेसिपी हमने सिखाई है लोगों को
क्योंकि ऐसी थी कि इस पे से हम अगर इधर उधर हट जाते ना तो कोई सीख नहीं पाता। अच्छा, सहरी जे हिसाब सां तो सफ़ा परफेक्ट आहे। हाँ। बिल्कुल। अब जाके हम इसको अब डाल- हम इसको हाँ, बना लेंगे। जी अब बना चलो, लेंगे बिल्कुल। सही। वो तो मानी वांगुरी पराठे वांगुरी बिल्कुल, पचड़ना। वही थींदो। So, और जी, जब हम सबने में- बनाएंगे इसको तो एक और चीज़ मैं बताना चाहूँगी कि पहले हम इसमें कुछ तेल वेल नहीं लगाएंगे। पहले हम इसको रोटी की तरह दोनों साइडों से पकाएंगे। जब हमें नज़र आएगा कि ये आटा पक गया है, रोटी की फॉर्म में आ गया, तो हम फिर उसमें सूखे तवे दोनों पे? साइड से सूखे तवे घी पे? लगाएंगे। हाँ, घी लगाएंगे, सही। फिर उसका एक ज़बरदस्त सा सुनहरा भी सा आएगा रंग आ और- जाएगा। हाँ, तो सही। वो आपको फिर हम इसको डिश आउट करेंगे। चले ओके, बनाए ठीकु बनाए आहे। आप। मुफ्ती साहब आहिनि त उन्हनि खां सवाल कंदासीं त अगरि असां कंहिंखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे चवंदा आहिनि त इहो सदका ई जारी आहे हिकिड़ो, कंहिंखे तव्हां सही राह ॾेखारियो, कंहिंखे निमाज़ पढ़ण लाइ चऊं था, क़ुर पाक पढ़ण लाइ चऊं था ऐं बार बार चयो थो वञे, त उहो माण्हू उहो पंहिंजो मतिलबु फज़ूल में वक़्तु विञाए थो, उन्हनि शयुनि तरफ़ नथो अचे, त पोइ उन माण्हू खे छा छॾे ॾिजे या उनजे पोयां लॻो पियो हुजे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो व अमर बिल मारूफ़, हर मुसलमान जे मथां तबलीग करणु ज़रूरी आहे, नेकीअ जो हुकुम करणु ऐं बुराईअ खां रोकणु। इहो तव्हांजो चवण सां मां कॾहिं बि मुतफ़िक़ न आहियां त कंहिं माण्हूअ खे न चवणु खपे। न, राजा साहब पहिरीं हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायो, मूंखे उनजे मथां बि एतिराज़ आहे त मैं जानू मेरा ख़ुदा जाने। अलॻि मामिलो आहे, क़ुर जो हुकुम आहे त हर मुसलमान नेकीअ जो हुकुम बि करे ऐं बुराईअ खां रोके, चाहे हू अॻियां रुकिजे या न रुकिजे। हाँ, एतिरो ज़रूरु मां मुतफ़िक़ आहियां त तबलीग जो नेकी जी दावत जो तरीक़ो आहे, तनक़ीद बराए इस्लाह हुजे, तनक़ीद बराए तज़लील न हुजे। सही। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूरु मारूफ़ हदीस, मदीना तैयबा जे अंदरि अञा मस्जिद नबवी कची हुई, काफ़ी सहन हुयो, हिकिड़ो माण्हू ॿहिराड़ी खां अजमी, अञा दीन खां एतिरी उनखे वाक़फ़ियत न हुई, आयो महबूबनि वटि साहबा वेठा हुआ। जॾहिं महफ़िल ख़तमु थी त वीचारो अणॼाण हुयो, ॿहिराड़ी जो हुयो, त मस्जिद जे सहन में पेशाब करणु वेही रहियो, छो न मस्जिद जे तक़दुसी ख़बर न हुई। त साहबनि चयो हीउ छा थो करे? अलाह जे हबीब फरमायो ख़बरदार केर बि न चवे, हिनखे रहण ॾियो। ऐं जॾहिं माण्हू वियाल आहे, अलाह जे हबीब हुनखे तनाईअ में ख़लवत में घुराए। इहो अलाह जी हबीब जो उम्मत लाइ तालीम आहे। जेके तव्हां बेनमाज़ी खे चवंदा अड़े तूं बेनमाज़ी आहे, तूं चिड़ी पवंदो, दीन खां नफ़रत कंदो, बजाए नमाज़ पढ़ण जे वधीक मुतनफ़िर थी वेंदो। त क़ुर थो फरमाए वक़ूलु लिन्नास हुस्ना, माण्हुनि सां हमेशह मिठी ज़ुबान में ॻाल्हायो, झीणी ज़ुबान में ॻाल्हायो। तव्हां कंहिंसां बि तलख़ कलामी ॻाल्हाईंदा न, उहा ॻाल्हि हुनजे कननि ताईं वेंदी, दिलि में न वेंदी। पर जे मोहबत ऐं प्यार भरिया ॿोल ॿोलींदा त उहा ॻाल्हि डायरेक्ट हुनजी दिलि ताईं वेंदी। अलाह जे हबीब हुनखे अकेलाई में तनाई में एतिरो प्यारु ॾिनो, एॾी मोहबत सां सम्झायो, अलाह जो घरु आहे, जो हुनखे ख़ुदि अहसासु हुयो यार मां हेॾी वॾी ग़लती कई आहे, ऐं अलाह जे हबीब बजाए मूंखे कुझु चवणु अचे, मूंखे एॾो प्यारु ॾिनो आहे। त हुकुम इहो आहे त असां तबलीग करियूं, दीन जी दावत ॾियणी आहे, पर प्यार ऐं मोहबत सां। ऐं जेकॾहिं असां ॾिठो आहे, असांजो तजुर्बो आहे अक्सर मस्जिदनि में, जेके नेक नमाज़ी हाजी बुज़ुर्ग हूंदा आहिनि, को नौजवान ईंदो वीचारो की नमाज़ जी ख़बर न आहे सजदे जी, त हुनखे 5 मां जे अॻियां टोकींदा त हू छा कंदो, आईंदा अचण ताईं हथु खणी वेंदो। त उनजे लाइ हुकुम इहो आहे त तनक़ीद बराए इस्लाह हुजे, उहा बि ख़िलवत में, कंहिंजी इज़त कंहिंजो आबरू मजरू न थिए। बिल्कुलु सही। अच्छा, रोज़ा त रखूं था, पर कामिल रोज़ो छाखे चइबो आहे? कामिल रोज़ो अल्लाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए, जीअं क़ुर करीम जी आयत आहे लअल्लकुम तत्तक़ून, रोज़ा छाजे लाइ फ़र्ज़ कया विया? तव्हां मुत्तक़ी परहेज़गार थियो। सही। हाणे जेको परहेज़गारी जो जेको फार्मूलो आहे न, सॼो रोज़े जो लुबे लुबाब निचोड़ इन जे अंदरि मौजूदु आहे। तव्हां मुत्तक़ी थियो, परहेज़गार। हिकिड़ी आहे शरीयत, हिकिड़ी आहे तक़वा। हिकिड़ो माण्हू शरीयत ते अमल करे थो, तक़वा ते नथो करे, उहा अलॻि आहे। पर शरीयत ऐं तक़वा ॿई गॾिजी वञनि त नूर न अला नूर आहे। पोइ उते तक़वा छा आहे? ख़ुदा जो ख़ौफ़ ईंदो, ख़ुदा जी ख़ुशनुदी ईंदी, ख़ुदा जी रज़ा ईंदी। यानी रोज़ो तुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 100% अलाह जी रज़ा जे लाइ हुजे। तुंहिंजो उथणु, तुंहिंजो वेहणु, कुल इन सलाती नुसुकी व महयाज व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन, उथणु वेहणु खाइणु पीअणु ॻाल्हाइणु ॿोलणु, तुंहिंजी रफ़्तार, तुंहिंजो हाल, तुंहिंजो काल, तुंहिंजी कील, तुंहिंजी ज़िंदगी जा सभु मामला अलाह उनजे रसूल जी रज़ा जे लाइ हूंदा। इहा छा आहे? तक़वा आहे। ऐं तक़वा जो इनाम छा आहे? अलाह ताला क़ुर करीम में फरमायो त मां रब जी दरबार में न नसब ॾिठो वेंदो आहे, ज़ात जो केरु आहे, केतिरो इल्मु आहे, मौलवी आहे, पीर आहे,
टीवी वारो आहे, दुनिया वारो आहे, केरु आहे? अलाह थो फरमाए मुंहिंजी नज़र में सभु बराबरि आहे, मुंहिंजी नज़र में उहो इज़त वारो आहे। इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, भले उहो ग़रीब मिसकीन हुजे पर जेकॾहिं तक़वा ऐं परहेज़गारी वारो आहे त मां ज़ात ॾात न ॾिसंदो आहियां, मां हसब नसब न ॾिसंदो आहियां, मां अलाह जे नज़र में उहो इज़त वारो आहे जेको वधीक तक़वा वारो आहे। ऐं तक़वा कॾहिं मिलंदी? जॾहिं माण्हू कामिल रोज़ो रखंदो ऐं माण्हू पंहिंजो पाण खे ॾिसे, पंहिंजे अंदर में निहारे। जेकॾहिं तक़वा अची वई आहे, रोज़ो बि आहे पर ॾिसे थो अफ़तारी खां बाद में हुनजा हथ, हुनजी ज़ुबान जेकॾहिं उहे गुनाह सगीरा खां पाक न आहिनि, मासूम न आहिनि, उन रोज़े जी उहा लज़त, उहा हलावत, उहा शीरीनी पंहिंजे क़ल्ब में न पियो पाए त हू सम्झे यार अञा मुंहिंजे रोज़े में कुझु चकर आहे, अञा रोज़े जी कमालियत मूंखे न मिली आहे। पर जे रोज़े रखण सां हुनजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा थिए थो, हुनजे अखि में हया पैदा थिए थी, हुनजे ज़बान ते सदाकत जो नारो बुलंद थिए थो ऐं हुनजे वजूद जे अंदरि अलाह जो ख़ौफ़ अची वञे थो त हू यकीन करे त मुंहिंजा रोज़ा अलाह जी बारगाह में क़बूल आहिनि ऐं हाणे मां हुन तक़वा वारे मक़ाम ते पुॼी चुको आहियां। माशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त ॻाल्हि। ऐं मुफ़्ती साहब जेके माशाल्लाह जेके तव्हां क़ुरानी आयतूं जेके पढ़ी ॿुधाईंदा आहियो ऐं उनजो बाक़ाइदा, त ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे। काफ़ी मूंखे माण्हुनि चयो त जॾहिं तव्हांखे क़ुरान पाक मां का आयत पढ़ी ॿुधाइजे ऐं बाक़ाइदे मिसाल ॾिजे त पोइ ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में ईंदी आहे। ऐं हक़ीक़त आहे त तबलीग करणु खपे माण्हूअ खे, ऐं जेको इल्मु आहे बल्कि दीन जी तबलीग न पर पंहिंजे कमकार जेको तव्हां कमु कंदा आहियो उहो बि इल्मु तव्हां ॿियनि खे ॾींदा कयो। असांजो तव्हांजो नबी आख़िरी नबी आहे, बिल्कुलु माकान मुहम्मद अबा अहदिम मिन रिजालिकुम, हाणे क़यामत ताईं को नबी न ईंदो, नुबूवत जो दरवाज़ो बंदि थी वियो। सवाल इहो रहियो त पहिरीं आदम अलैहिस्सलाम, हुन खां ॿियो नबी, टियों नबी, चोथों नबी, हिकु नबी वियो त ॿियो आयो ते असांजो नबी आख़िरी नबी आहे। असांजे नबीअ खां बाद हाणे क़यामत ताईं को बि नबी न ईंदो त दीन जी तबलीग केरु कंदो? इहा उमत कंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि, ज़बरदस्त। नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि था अचूं ऐं गौहर फातिमा खां बि काफ़ी सारा कलाम ॿुधणा आहिनि ऐं पराठा बि अॼु ज़बरदस्त क़िस्म सां जा ठहनि पिया, लच्छे वारा पराठा। सिंधी में छा चवंदासीं लच्छे वारे पराठे खे साईं? लच्छो त हिकिड़ो उर्दू लफ़्ज़ आहे, लच्छे वारा पराठा मतिलबु सिंधी में बि इहो ई चवंदा आहिनि, इहो ब्रेक खां पोइ न तरियल न लच्छो ठहंदो आहे मथां, असां त उनखे उपड़ उपड़ सॾींदा आहियूं, डबल 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 इहे सॾींदा सिंधी। हलो जी, ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि अचूं, असां सां गॾु रहिजो। भलीकार जी, मेहमान रमज़ान जी सहर जी नशरियात में ख़ूबसूरत नशरियात, ख़ूबसूरत महफ़िल ऐं ख़ूबसूरत पाण खाधा भी पराठनि जी ॻाल्हि आहे। त पराठो हिन जेको बेरिन जी पहला जो पराठा जो आपने बनाया था वो अभी कहाँ है? ये हमने अच्छा, पैन कितनी पे आग में रख जला, दिया है। ये भी बता दें, ये भी बता दें कितनी आग होनी चाहिए, क्या होना चाहिए, नाज़रीन को बता बस दें। ये जैसे आप तवा रखें हाँ। और जब आपको फील हो कि हाँ गर्म हो गया है, हाथ रख के ऐसे चेक करें तो बस आप डाल दें। बस उसमें धुआं नहीं उठना चाहिए वरना जल जाती है आग चीज़ें। बिल्कुल कम होनी चाहिए। हाँ, जी, बिल्कुल आग कम होनी हल्की आंच पे आप इसको तवे को रख दीजिए और बस जब अच्छा, गर्म ॾिसो हो तो आप पराठो ऐसे जेको चेक आहे, कर लें। स्क्रीन ते तव्हांखे पाण खे नज़र ईंदो त हल्की मतिलबु बाहि ते पचे थो ऐं छो जो जेका तेज़ बाहि हूंदी आहे उन मां धुआं निकिरंदा आहिनि, जीअं मेहरीन ॿुधायो त गौहर फातिमा बि असां सां गॾु आहे ऐं पराठा बि असां सां गॾु आहिनि ऐं पराठा तयारु पिया थियनि ऐं राजा खे वॾो बेसब्री सां इंतज़ारु आहे त जेको आहे हिन ख़ुशी में हिकिड़ो कलाम में ॿुधायो। गौहर फातिमा जेको पहिरीं माशाल्लाह तू कुजा मन कुजा पढ़ी ऐं हाणे गौहर फातिमा छा ॿुधाईंदी असांखे? हुजूर मेरी तो सारी बहारें आपसे। माशाल्लाह जी, सुभान अल्लाह। हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है, मैं बेकरार
प्यार आपसे है जो मिल रहा है मुझे, सारा प्यार आपसे है कि मैं बेकरार था मेरा करार आपसे है। मोहब्बतों का सिला कौन ऐसे देता है, मोहब्बतों का सिला कौन ऐसे देता है कि सुनहरी जालियों में यार गार आपसे है, सुनहरी जालियों में यार गार आपसे है। मैं इस यकीन पे ज़िंदा हूँ, आप मेरे हैं। मैं इस यकीन पे ज़िंदा हूँ, आप मेरे हैं कि मेरी हयात का दारो मदार आपसे है, मेरी हयात का दारो मदार आपसे है। मैं बेकरार था मेरा करार आपसे है। सियाहकार हुआ कि बड़ी निदामत है, सियाहकार हुआ कि बड़ी निदामत है कि कसम खुदा की ये मेरा वक़ार आपसे है, कसम खुदा की ये मेरा वक़ार आपसे है। हाँ मैं बेकरार था मेरा करार आपसे है, हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है, हुजूर मेरी तो सारी। माशाल्लाह जी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत ही प्यारी आवाज़, बहुत ही प्यारा कलाम। मुफ्ती साहब, ही
मां चवंदो आहियां त असांखे रॼा ॾींदा रहंदा आहिनि माण्हू त भई कॾहिं थुक उछलाइण सां रोज़ो टुटी पियो, रतु वहण सां रोज़ो टुटी पियो, सुई हणाइण सां रोज़ो टुटी पियो, हीअं थी वियो। त रोज़ो छा सां टुटंदो आहे इनखे थोरो बयानु कजो सही तरीक़े सां। ॾिसो त रोज़ो इंजेक्शन लॻाइण सां न टुटंदो आहे। अगरि जेको माण्हू शुगर जो मरीज़ आहे, इंसुलिन हुन जे लाइ ज़रूरी आहे, छो त जेका इंजेक्शन लॻे थी, सुई जेका लॻे थी, उनजो तालुक़ु नसनि जे ज़रिए आहे ऐं उहो मैदे ताईं नथो वञे। मैदे ते उहा शइ डायरेक्ट वञे थी जेका मुंहं जे ज़रिए वञे थी। जीअं माण्हू इंसान जा जेके मसोड़ा हूंदा आहिनि, जीअं तेल वग़ैरह लॻाए थो, उन्हनि जे ज़रिए उहो वञे थो, त उन सां रोज़ो नथो टुटे। सुरमो पाइणु आहे, तेल लॻाइणु आहे, व्यंजन आहे, इन सां रोज़े ते को फ़र्क़ु नथो पवे। थुको चलाइण सां बि फ़र्क़ु नथो पवे। ऐं इहो आहे, एतिरो ज़रूरु आहे त जेकॾहिं हल्की फुल्को तव्हांजी तबियत ख़राबु आहे, बर्दाश्त करे सघो था, त इंजेक्शन न हणायो ऐं परहेज़ आहे। पर जेके ज़रूरी आहे त तव्हां लॻाए सघो था, उन तव्हांजे रोज़े ते को बि फ़र्क़ु न पवंदो। ऐं रोज़ो टुटंदो छा में आहे, अलाह न करे भुलिजी खाई वियो त बि रोज़ो न टुटंदो, छो त इहो बि माफ़ु आहे। अलाह साईं पाण खाराईंदो अलाह आहे। साईं पाण खाराईंदो आहे। ऐं ॼाणी वाणी कंहिं बि चीज़ जो खाइण पीअण सां रोज़ो टुटी वञे थो। अहिड़े तरीक़े सां वरी ॿियो तरीक़ो, अलाह न करे हुनजे ज़ुबान सां गीबत गिला निकिरी वई, चुगली निकिरी वई, त नफ़्स रोज़ो त न टुटंदो, पर रोज़े जी कमालियत टुटी वेंदी। जो कामिल सवाबु आहे उहो टुटी वेंदो। रोज़ो ॿिनि चीज़ुनि जो नालो आहे। हिकिड़ो रोज़ो खाइण पीअण छॾे ॾियणु, इहो असांजे जिस्म जो आहे। ऐं ॿियो रोज़ो असांजे रूह जो आहे, उहो आहे अलाह जी रज़ा, रब जो ज़िक्र। रोज़ो बि रखे थो, सॼो ॾींहुं ताश पियो खेॾे, सॼो ॾींहुं मोबाइल ते गेम थो खेॾे, सॼो ॾींहुं काफ़ी फुज़ूल। माण्हू सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा आहिनि। जी हा, सॼो ॾींहुं त हाणे इहो छा आहे, हुनजो जिस्मानी रोज़ो थियो, रूह जो रोज़ो न। रूह जो रोज़ो कहिड़ो आहे, पंहिंजो टाइम टेबल बनाए, हिन टाइम ते मूंखे आरामु करिणो आहे, हिन टाइम ते तिलावत करणी आहे, हिन टाइम ते दुरूद पढ़णो आहे, हिन टाइम ते नमाज़। कोशिशि करे त माण्हू रमज़ान शरीफ़ में कम से कम 5 गाना नमाज़ बा जमा अदा करे, ऐं जेके हुकूकुल इबाद आहिनि उहे बि अदा करे, त उन सां छा आहे, हुनजो रोज़े जो मुकमल हुनखे सवाबु मिले। अच्छा, सहरी जे हवाले सां हिकिड़ो ब्लड वहे थो, निकिरे थो रतु निकिरण सां, ब्लड वहण सां बि रोज़ो न वेंदो। धक लॻी। हा, उल्टी आई, उहा उल्टी बि मुंहुं भर, त पोइ रोज़ो टुटी वेंदो। टुटी पवंदो। अच्छा, सहरी जे हवाले सां पुछंदसि, जीअं चवनि त सहरी खाइणु सवाबु आहे, पर काफ़ी माण्हुनि खे निंड मां उथण खां पोइ, काफ़ी माण्हू सुम्ही पवंदा आहिनि इशा जी नमाज़ खां पोइ, वरी निंड मां उथंदा आहिनि त चवंदा आहिनि असांखे यकदमि कुझु वणे नथो, ऐं हुकुम बि आहे त तव्हां खाओ, सवाबु बि आहे। त जेकॾहिं कोई ईअं पाणी पी करे रोज़ो रखी थो छॾे हा, त छा गुनाह रोज़ो कंदा थी आहिनि? वेंदो। रोज़ो थी हा, हुकुम इहो आहे, घणो करे माण्हू छा कंदा आहिनि, जो रमज़ान शरीफ़ में सॼी राति जाॻंदा आहिनि। हा, हालांकि ईअं न करणु खपे। सही। लिल आईना ने हक़ुन, अखियुनि जो बि हक़ु आहे। ऐं नमाज़ तहजद जे लाइ बि हुकुम इहो आहे त कुझु देरि लेटी पवे, अखि लॻी वञे त पंहिंजी निंड खे छॾे नफ़्स खे अलाह जी राह में बीहारण जो नालो तहजद आहे। हिकिड़ो माण्हू सॼी राति जाॻे पियो, ऐं उहो बि अलाह क़बूलु कंदो। हुन पाणी पी सहरी करे छॾी, रोज़ो अलाह क़बूलु कंदो। सॼो ॾींहुं सुतो पियो आहे, नमाज़ ज़ोर जो थियो, नमाज़ ज़ोर पढ़ी सुम्ही रहियो, वरी असर जो थियो, हुन तकलीफ़ त कां को ॾिठी। रोज़ो त हुनजो अलाह क़बूलु करण वारो आहे, पर जे उन सां गॾोगॾु हू पंहिंजे जेके ज़िंदगीअ जा मामूलात बि अदा कंदो, भले तकलीफ़ अचे, छा थी पियो। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, असांखे हमेशह इहो ॿुधो आहे, ॾिठो आहे, रोज़ेदार खे मतिलबु ईअं अगरि ग़लती सां पाणी घुरी छॾियो त दड़का मिलंदा आहिनि, त यार हुनखे रोज़ो आहे, हुनखे चवनि थी पाणी पीआर, त छा रोज़े सां इहो सभु कमु करणु, कुकिंग बि त कयूं था, त गुनाह आहे रोज़ेदार खां पाणी घुरणु? जी बिल्कुलु, इहो हुकुम इहो एतिरो ज़रूरु आहे त तव्हां वटि को मुलाज़िम आहे, का मुलाज़िम आहे तव्हांजे मातहत ऑफिस जे अंदरि, तव्हांजे डिपार्टमेंट में, त उनजो इहो आहे त तव्हां रमज़ान में हुन सां तख़फ़ीफ़ कयो, माना नरमी कयो, बिल्कुलु हुनखे छुटी न ॾियो। त जेकॾहिं अहिड़ो को बि मामिलो आहे त तव्हां हुनखे कमकार कराए सघो था। हा, इहा अलॻि चीज़, अलाह न करे ख़ुदा न ख़ासा तव्हांखे को शरी उज़र, तव्हां रोज़ो न रखियो, त हाणे तव्हांजो पंहिंजो ईमान, तव्हांजे ज़मीर जी तक़ाज़ा इहा आहे त तव्हां कंहिं मुस्लमान रोज़ेदार जे साम्हूं न खाओ। इहा रमज़ान जी छा आहे, हया, अदब आहे। इहो अदब, इहो ईमान जो हिसो आहे। पंहिंजो कमु पाण कजे, पंहिंजो कमु घणा करे तव्हां ॾिठो हूंदो न, त ॾिसो अक्सर करे कुझु अहिड़ियूं होटलूं हूंदियूं आहिनि जिनखे इस्तस्ना हूंदी आहे, दवाई हॉस्पिटल जे क़रीब आहे, को माण्हू मरीज़ आहे, जेके शरी हुकुम आहे त रोज़ो न रख, त उनखे बि हुकुम इहो आहे त हाणे तुंहिंजे मथां रोज़ो अगरचे न आहे, पर तूं बि लिक में खाए, छो अदब एतिराम बि ज़रूरी आहे। महफ़िल हले पई, ऐं महफ़िल में माशाल्लाह गोहर फातिमा जी आवाज़ भी तमाम ज़बरदस्त प्यारी है माशाल्लाह। तो गोहर फातिमा, क्योंकि हमारे अभी थोड़ा टाइम है, तो इसलिए आप एक नात सुना दें या कोई कलाम सुना दें। तू नाज़ पंजता है, वफ़ाओं का तू खुदा, तू नाज़ पंजतन है,
वफाओं का तू खुदा, चाहत अली की है तू, ज़हरा की है दुआ, तू नाज़ पंजतन है, वफाओं का तू खुदा। मौला बास मौला पूरी हो आस मौला, तुझको दिया खुदा ने रुतबा है खास मौला। मौला बास मौला पूरी हो आस मौला, तुझको दिया खुदा ने रुतबा है खास मौला। जैसे नबी के साथ रहे हैदर करार, यूं ही रहा हुसैन का तू बन के अलमदार। हैबत से तेरी आज भी लर्जा है करबला, चाहत अली की है तू, ज़हरा की है दुआ, तू नाज़ पंजतन है, वफाओं का तू खुदा। चाहत अली की है तू, ज़हरा की है दुआ, तू नाज़ पंजतन है। जज़ाकल्लाह। माशाल्लाह सुभान अल्लाह। त पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ां तेज़ी सां असांजी डिश बि आउट थी चुकी आहे, स्पेशली आलू पराठा, लच्छे वारा पराठा। हाँ मां लच्छेदार आलू पराठा। हाँ छलो छलो चई सघिजे थो, लच्छो लच्छो चलो ना। मूंखे इन पूछणो है कि लच्छे में सिंधी में पूछो कि कैसा होता है लच्छा, किस बोलते हैं हम सिंधी में, वो हम जो लेयर्स आती हैं, हाँ जो यार सिंधी में उनकी हम क्या पूछेंगे अभी खबर किसी किसी जी, को पता जी, चलेगा किसी जी, expert जरूरी। हाँ तो भाई पराठा था दिस रहे हो, कुछ बताएंगे आप इसके बारे में? अच्छा, हमने जैसे मैंने आपको बताया था कि हमने उसका पेड़ा बना लिया था। पेड़ा बनाने के बाद हमने उसको हल्के हाथ से, चाहें तो आप उसको फैला लें, और फिर उसके बाद आप इसको अगर रोलर से करना चाहें, बेलन से, तो आप बेलन से कर लें, वरना हाथ से इतना साइज़ बेस्ट है इसका। मुझे तो पिज़्ज़ा लग रहा है ये। आप जब इसको तोड़ेंगे ना, आलू तो पिज़्ज़ा। इसमें से आपको इसकी लेयर्स जो हैं, ये देखें, हाँ, ये बिल्कुल, नज़र आ रही है, नज़र ये आ रही है, लच्छे बिल्कुल। लच्छे। और हम इसको सर्व कर रहे हैं चटनी के साथ, हरी चटनी। और आप चाहें तो इसको रायते के साथ भी सर्व कर सकते हैं। जबरदस्त इसके जी। पीसेस भी बना जी, आप इसको बिल्कुल हाफ पीसेस बना लें। लेकिन फिर लच्छे का मज़ा नहीं रहेगा ना, जब आप खाएंगी तो लच्छे का मज़ा होना चाहिए। मतलब तुम्हें पूरा पराठा चाहिए? जी हाँ। अच्छा, चलिए जी, सही, बहुत बहुत सही। शुक्रिया, बहुत शुक्रिया मेहरीन जी। मेहरीन। आपका किचन और हमें बहुत फ़ायदा देता है सुबह सुबह टाइम, और स्पेशली इस रमज़ान में कुछ न कुछ तो मैं तो भाई सीख लूँगा इंशाल्लाह। सो साईं वॾी महिरबानी मुफ्ती साहब, असांखे ज्वाइन कयो, लख थोरा अवांजा बहुत शुक्रिया। गोहर फातिमा, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे, वठंदासीं अवां सभिनी खां इजाज़त इंशाल्लाह। ज़िंदगी क़िस्मत जी तबियत साथ न तो वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी, इंशाल्लाह। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, पंहिंजो, ओड़े पाड़ेवारनि जो, घर वारनि जो, बुज़ुर्गनि जो, वालिदेन जो, बचड़नि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, ऐं दुआनि में यादि रखिजो। दुआ में याद। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह।